कासी अहमद मां वाक़ई ख़बरनि पिया औरत मुड़स से मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज करे पाहे इंसाफ़ की अपील कई वई। ज़ुबैदा खोसो पंहिंजी अमर ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी पाक किताब खणी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। मुड़स अनवर खोसो बबाली आहे जेको क़त्ल जूं धमकियूं ॾींदो आहे। जवाबदारनि हमलो करे घर में पियल सामान साड़े छॾियो, पुलिस को क़दम न खयो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, औरत अपील कई आहे। औरत मुड़ से मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे, इंसाफ़ की अपील कई वई। ज़ुबैदा खोसो पंहिंजी अमड़ ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी पाक किताब खणी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। मुड़स अनवर खोसो बबाली आहे जेको क़त्ल जूं धमकियूं ॾींदो आहे ऐं जवाबदारनि हमलो करे घर में पियल सामान साड़े छॾियो, पुलिस को क़दम न खयो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, औरत अपील कई आहे। तफ़सील मलकंदासीं ज़ुल्फ़कार टामरी खां। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो त काज़ीमुद जे रहायशी इलाइक़े वासियुनि मुस्मात ज़ुबैदा खोसो पंहिंजे माउ ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी पाक किताब खणी पंहिंजे मुड़ुस जे मुबैना ज़ुल्मनि ज़ियादतियुनि ख़िलाफ़ तालका प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। एहतजाजी मुज़ाहिरो करे दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस अनवर खोसो मवाली शराबी आहे, जंहिं काती खणी चयो त तोखे ऐं ॿारनि खे अॼु कोई क़त्ल कंदुसि, जंहिं ते मां रड़ियूं करे दाऊं करे ॿारनि समेत घरां जान बचाए निकिरी माइटनि वटि पनाह वरिती। जंहिंमें जवाबदार असगर खोसो, एहसान चनेसर, मुनीर ऐं अली मुराद खोसो घर में पियल घरू सामान खे बाहि ॾेई साड़े फरार थी विया। जवाबदारनि ख़िलाफ़ थाणे ते एनसी दाख़िल कराई, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हिननि आईजी सिंध ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। जी महिरबानी जी ज़ुल्फ़कार, आगाह करण लाइ।